ओम शांति। अज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा चवंदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा निराकार परमपिता परमात्मा जी याद में वेठी आहियां। छो बाबा रोज रोज ये ध्यान खिचवाईंदा आहिनि? छो जे पाण घड़ी घड़ी देह अभिमान में अची वेंदा आहियूं न। द्वापर युग खां आत्मा देह जे भान में रही करे कर्म कंदी आहे, हिन करे देह अभिमानी थी वई आहे। हिन करे बाबा घड़ी घड़ी सावधानी ॾियारजो अथसि आत्मा खे कि पंहिंजे पाण खे तू पंहिंजे स्वरूप में भी अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं पोइ शरीर खां कर्म करायो। चाहे शरीर खां ॾिसो था, ॻाल्हायो था, ॿुधो था या कोई भी कर्म करायो था, त हमेशह सम्झो मां केरु थी करां हिन शरीर द्वारा? मां आत्मा हिन शरीर द्वारा कर्म थी करायां ऐं मुंहिंजो बाप परमात्मा मूंसां गॾु आहे। असां ॿई गॾु वेही करे इहे कर्म था करूं। भक्ति मार्ग में भी भक्ति कंदा आहियूं न, लेकिन बुद्धि हेॾे होॾे भटकी वेंदी आहे त घड़ी घड़ी ध्यानु खिचवाईंदा आहिनि। त हिन करे हिते भी बाबा घड़ी घड़ी कहिड़ो ध्यानु खिचवाईंदो आहे? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। भक्ति मार्ग में त पाण हीअं थोरी सोचंदासीं कि मां हाणे आत्मा पंहिंजे पाण में शक्ति भरण लाइ भॻवान की यादि थी करां। छो जी भक्ति छो कबी आहे? जॾहिं आत्मा दुखी थींदी आहे न, त आत्मा खे भॻवान की यादि करे कहिड़े भी देवी देवता गुरु खे यादि करे हुनखे शक्ति मिलंदी आहे। त असल में पाण भक्ति हिन करे कंदा आहियूं छो जी आत्मा खे शक्ति थी मिले, शांति थी मिले। लेकिन देह अभिमान जे थियण जे कारण पाण खे इहो सम्झ में न ईंदो कि असां ईअं सम्झंदा आहियूं कि भक्ति मां शरीर थो करां, शरीर जा पाप धोइण लाइ, शरीर खे तकलीफ़ थी थिए न, हिन करे मुंहिंजे शरीर जा दुख दूर थी वञनि, मुंहिंजे शारीरिक संबंधियुनि जी इहो कम थी वञे, मुंहिंजी इहा मनोकामना पूर्ण थी वञे, त शरीर ते ई ध्यानु थींदो आहे। लेकिन अंदर दुखी थींदी आहे आत्मा। आत्मा घड़ी घड़ी भॻवान खे यादि कंदी आहे, हुनजो नाम जपती आहे। लेकिन देह अभिमान हुजण जे कारण पाण खे इहो भी न पतो आहे कि भक्ति छो था करो, केरु पाण भॻवान की यादि थी करे। आत्मा पंहिंजे बाप खे भक्ति करे करे यादि कंदी आहे कि मूंखे हाणे दुख अशांति खां छॾाए। हिन करे बाबा घड़ी घड़ी अटेंशन खिचवाईंदो आहे कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। दुख सुख निंदा स्तुति मान अपमान सुठो बुरो जेको स्वाद आहे, ये सभु आत्मा ही थी करे, आत्मा ही थी महसूस करे। जीवन में हर हिकु ॻाल्हि महसूस करण वारी केरु? मां आत्मा। ॾिसो पढ़ाई लिखाई भी कंदा आहियूं, भले कहिड़ी भी पढ़ाई लिखाई करूं, कहिड़ी भी डिग्री प्राप्त कंदा आहियूं, लेकिन आत्मा ही त ज्ञान पंहिंजे अंदरि धारण कंदी आहे न, हुन शिक्षा जो जेको भी डिग्री वठूं था। आत्मा ही शरीर द्वारा डॉक्टरी जो, इंजीनियर जो, घर जो धंधे धोरी करण वारी आत्मा आहे। लेकिन शरीर जो साम्हूं दिखे तो शरीर द्वारा थी कराए न, हिन करे शरीर जो नाम अची वेंदो आहे। लेकिन पाण खे हमेशह सां छा सम्झणो खपे? करण वारी केरु आहे? आत्मा आहे। त आत्मा ते ध्यानु ॾियणो आहे, शरीर ते थोड़ी ध्यानु ॾियणो आहे। शरीर त सिर्फ़ु हिन करे ई आहे कि भई के नाम त हुजणो खपे न, न त सभिनि खे आत्मा आत्मा चऊं त पोइ कीअं हलंदो? शरीर द्वारा आत्मा कर्म थी कराए त शरीर जे ई नाम ते थींदो आहे कि फलाणे इहो कमु कई, फलाणे इहो कमु कई। त पाण देह अभिमान में अची वेंदा आहियूं। फलाणे इहो कयूं त देह ते नाम ॿुधई त देह अभिमान अची वियो कि मां हीअं कयो। अंदरि आत्मा जी त पाण खे सम्झी ई न आहे। हुनखे त पाण सुठो चईंदा ई न आहियूं कि मुंहिंजी आत्मा मुंहिंजे द्वारा शरीर द्वारा इहो कर्म कराईंदी। जॾहिं पंहिंजी भाषा थी वेंदी न त पाण खे ॾाढी सुठो लॻंदो आहे ऐं अभिमान भी न ईंदो आहे। जॾहिं आत्मा सम्झी करे पाण हर हिकु ॻाल्हि खे सम्झंदासीं ऐं कोई भी पंहिंजी तारीफ़ कंदो कि फलाणे जी आत्मा अहिड़ो कमु कई, त आत्मा खे कॾहिं अभिमान न ईंदो आहे। इहे त देह जो अभिमान ईंदो आहे। त बाबा चवनि था हिन करे आत्म अभिमानी ठहो त देह अभिमान काम क्रोध लोभ मोह अहंकार सभिनि सां मुक्त थी वेंदा। मुख्य दुखनि जी जड़ ही इहा आहे। त हिन करे हिन ही जड़ खे हाणे ख़तमु करो। हाणे भॻवान हिन युग में अची करे, हिनखे संगम युग चइबो आहे न, कलयुग जो अंत सतयुग जे आदि जे विच जे समय खे संगम युग चइबो आहे।
जी युगनि जो संगम आहे। हिन संगम युग ते भॻवान पाण खे सचो सचो गीता ज्ञान ॿुधाए करे हिक धर्म जी स्थापना थो करे, आदि सनातन देवी देवता धर्म जी, जो हिन कल्प वृक्ष जो मनुष्य सृष्टि रूपी कल्प वृक्ष जो तनो आहे। उहो ई धर्म हाणे हिन दुनिया में न आहे, बाक़ी सभु धर्म हिन दुनिया में आहिनि। हुन धर्म जी आत्मा हिन सृष्टि ते आहिनि, लेकिन पंहिंजे पाण खे हिंदू धर्म वारी चवनि थियूं। नई दुनिया में नयो धर्म अचण वारो आहे न, पुराणी दुनिया ख़तम थियणी ई पवंदी, तॾहिं त हिते नई दुनिया में नयो धर्म ईंदो। दिलि में ॾाढो उमंग हुजणो खपे, ॾाढी ख़ुशी हुजणी खपे कि असां आत्मा आहियूं, भॻवान जा ॿार आहियूं, भॻवान असांखे टीचर ठही करे पढ़ाए थो, बाबा असांखे गुल गुल ठाहे करे वापसि खां पंहिंजे घर वठण लाइ आयो आहे। छो जी पाण ई त सॾु कयोसीं न कि असां पतित थी विया आहियूं, त बाबा चवनि था मां पहिरियों त सभिनि खे गुल गुल ठाहींदमि, अर्थात पावन ठाहींदमि, पोइ तव्हांखे मां पंहिंजे पाण सां गॾु वठी हलंदमि। हिन छीछी दुनिया में त हाणे रहणो न आहे न, केॾी गंदी दुनिया आहे। मां बि तव्हांजे लाइ हिन गंदी दुनिया पतित शरीर में आयो आहे न, त हाणे तव्हांखे मां इहे मत जेकी ॾियां थो, हुन मत ते हलो त तव्हां बि हिन छीछी दुनिया मां हली करे पंहिंजे घर में रहंदव। पोइ जॾहिं हिन दुनिया में स्वर्ग अची वेंदो त अचिजो हिकु हिकु करे, सभु त इकट्ठा न ईंदा न, थोरा थोरा करे ई हिन सृष्टि ते ईंदा, परंतु हिकु बार जो अची वेंदा सतयुग में, उहो पोइ पूरो चक्कर हिते ई लॻाईंदा। सभिनि खां पहिरियों मूंसां परम धाम मां कहिड़ी आत्मायूं बिछड़ियूं आहिनि? देवी देवता, सतयुगी सूर्यवंशी घराने जी आत्मा मूंसां बिछड़ियूं आहिनि न। हाणे मां हुन ई आत्माउनि खे सभिनि खां पहिरियों मिली करे हुननि खे ई गुल गुल थो ठाहियां। बाक़ी सभु धर्म वारी आत्मा बि बाबा सां मिलंदियूं, लेकिन धीरे धीरे। पहिरियों त सूर्यवंशी घराने खे तयारु थियणो आहे न। सतयुग आहे ई फूलनि जो बगीचो, इहे त काटनि जी दुनिया आहे। सभु मनुष्य हिक ॿिए खे काटा ई काटा मारदा रहंदा आहिनि, कॾहिं बोल सां, कॾहिं मन सां, कॾहिं कर्म सां। काटा ई अर्थात दुख थो ॾियनि न, लेकिन सतयुग में त हूंदा ई सभु फूल, सभु हिक ॿिए खे बोल सां, कर्म सां, सोच सां हिक ॿिए खे सुख ई सुख ॾींदा। हाणे अहिड़ी दुनिया भॻवान स्थापन थो करे, ॿुधी करे ई नैन ठंडा थी वञनि। बगीचे में वेंदा आहियूं त सुठा सुठा फूल पौधा ॾिसंदा आहियूं त नैन ठंडा थी वेंदा आहिनि न, अखियूं। ईअं ई बाबा जी मिठियूं मिठियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधी करे आत्मा जा इहे नैन ई ठंडा थी वेंदा आहिनि। बाबा पाण खे केॾो पद्मा पदम भाग्यशाली थो ठाहे। हाणे पाण कलयुग में पद्मा पदम दुर्भाग्यशाली थी वियासीं, छो जी दुखी दुख हुयो न, हमेशह पंहिंजे भाग्य खे ई बुरो भलो चईंदा हुयासीं। त हाणे भॻवानु पंहिंजो भाग्य ठाहिण आयो आहे, चए थो कि तव्हांजो भाग्य ठाहिण जी कलम तव्हां वटि ई अथव। मां तव्हांखे जेकी मत थो ॾियां, इहे ई सुठो भाग्य ठाहिण जी कलम अथव। हाणे जेतिरो तव्हां सुठो पंहिंजे भाग्य जी कलम सां, पंहिंजे हिन कलम कर्म रूपी कलम सां तव्हां पंहिंजो भाग्य ठाहिणु चाहियो था, उहो तव्हां ठाहे सघंदा आहियो। मां तव्हांखे मत ॾिनी कि हीअं कर्म करो, हीअं कर्म कंदव त तव्हांजो भाग्य सुठो थी वेंदो। त बाबा पाण खे छा ॾिनी अथई, कहिड़ी कलम ॾिनी अथई? सुठा कर्म करण जी कलम। त हुन कर्म रूपी कलम सां पाण जेतिरा सुठा कर्म कंदासीं, ओतिरो पंहिंजो भाग्य ठही वेंदो। ब्राह्मण जो ठहींदा आहिनि, उहो ई वञी करे सतयुग में देवता ठहींदा आहिनि। उहो ई हाणे जीअं जेतिरो सुठो मन वचन कर्म हुननि जो थींदो, ओतिरो हुन सतयुग में हुननि खे ऊच पद मिलंदो। तव्हां ॿारनि खे सम्झणो खपे कि असां इहे राज्य स्थापन करूं था बाबा जी मत ते। बाबा हाणे असांखे मिलियो आहे न। बाबा चए थो कि ॾिसो, भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि न, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। केॾनि समयनि खां पाण अलॻि रहिया आहियूं न। हाणे उहो ई समय आहे जॾहिं आत्माउनि सां परमात्मा मिलण आयो आहे। लेकिन भॻवान सां मिली कीअं सघंदासीं? भॻवान खे त पंहिंजो शरीर आहे ई न, ब्रह्मा जे तन में आयो आहे। त भॻवान सां मिलण जो मतिलबु भॻवान जी हिन ज्ञान खे सम्झणु। जेतिरो जेतिरो पाण भॻवान जे हिन ज्ञान खे सम्झंदासीं,
भगवान जे यथार्थ नाम रूप सां हुनखे यादि कंदासीं ओतिरो आत्मा सदैव हुननि सां गॾु ई आहे। ॾिसो, हमेशह टीचर त पाण सां गॾु न रहंदा आहिनि न, माउ बाप बि गॾु न रहंदा आहिनि, लेकिन माउ बाप, टीचर ऐं गुरु जी अगरि तव्हां मत वठो त इहे टई पाण सां सदा त गॾु न रहंदा न, लेकिन हिननि जी सम्झाणी, हिननि जी मत पाण सां गॾु सदा रहंदी आहे, त पाण खे लॻंदो आहे की सदा उहो पाण सां गॾु ई आहिनि। ईअं ई भॻवान बि पाण खे बाप ठही करे वरतो थो ॾे, टीचर ठही करे मत थो ॾे, सतगुरु ठही करे पावन ठाहिण जी, सुख शांति में रहण जो रास्तो थो ॿुधाए। त बाबा जी जेकी ॻाल्हियूं आहिनि, जेतिरियूं आत्मा बुद्धि में सॼो ॾींहुं यादि रखंदी, ओतिरो उहा आत्मा कंहिंजे संग आहे? परमात्मा सां संग। त इहो ई परमात्मा सां संग आहे। कहिड़ो? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणु, ऐं भॻवान जेके रोज़ रोज़ ॻाल्हियूं पाण खे ॿुधाए थो उहो बुद्धि में यादि रखणु। पाण खे हाणे बाबा मिलियो आहे न 5000 साल खां पोइ, सृष्टि में सभिनि खां नामी गिरामी एक्टर आहिनि ही राधे कृष्ण, सब्जेक्ट जो फर्स्ट प्रिंस प्रिंसेस आहिनि न। कॾहिं कंहिंजो ख़्याल बि न ईंदो कि इहे वापसि कॾहिं ईंदा ऐं हिननि खे एतिरो सुंदर ठाहिण वारो केरु आहे। हाणे बाबा पाण खे ॿुधाए थो राधे कृष्ण खे बि वरतो मां ई ॾिनो आहे, तॾहिं त हुननि खे हाणे कारे रूप में पूजनि था, परंतु इहे कारा राधे कृष्ण सत्युग में वञी करे गोरा थींदा। लेकिन गोरा केरु थींदा? शक्ल त गोरी थींदी सही, हिते केरु कारी थी आहे? आत्मा, छो जी विकारनि जी वश थी वई आहे न। हाणे इहे ई राधे कृष्ण जी आत्मा परमात्मा खे यादि करे गौरी थी ठहे, पोइ सत्युग में इहे ई गौरे रूप में पाठ वॼाईंदा, पोइ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण गद्दी ते वेंदा। सत्युग खां पहिरियों हूंदो आहे कलयुग, पोइ सत्युग खां पोइ हूंदो आहे त्रेता द्वापर कलयुग। हाणे भॻवान पाण खे अहिड़ा सुठा कर्म करणु सेखारे थो जंहिंसां पाण विश्व जा मालिक ठहींदासीं। भारतवासी ई त विश्व जा मालिक हुया न। हाणे भारत ई ग़रीब थी वियो आहे, भारत ई गुलाम थी वियो आहे। हाणे वरी खां भॻवान हिन भारत भूमि ते अची करे वरी खां हिन भारत खे ऐं भारतवासियुनि खे विश्व जो मालिक थो ठाहे। छो जी सत्युग में ॿियो कहिड़ो बि देश न हूंदो, सिर्फ़ु भारत ई हूंदो, त विश्व जो ई मालिक थी वियो न। ॿियो कोई धर्म बि न हूंदो, हिकु धर्म, हिकु जो राज्य, हिकु जी भाषा हलंदी, हिकु ई मत ते पूरी दुनिया हलंदी, दुनिया में बि भारत ई हूंदो न बसि। त हुन ई हिकु ई मत ते सभु हलंदा त सुख शांति त थींदी ई सही। बाबा चवनि था मां तव्हांखे हाणे राजयोग सिखायां थो न, मंदरनि में बि कई प्रकार जा देवी देवताउनि जा चित्र आदि ॾिनल आहिनि, लेकिन हर हिकु चित्र जो यथार्थ अर्थ आहे। जीअं ब्रह्मा जी नाभि सां विष्णु निकितो या विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो, हिन जो अर्थ छा आहे कि उहो ई आत्मा सत्युग में विष्णु जो पाठ वॼाईंदी आहे, उहो ई आत्मा कलयुग जे अंत में ब्रह्मा जो पाठ वॼाईंदी आहे। अलॻि अलॻि देवियुनि खे एॾा सारा शस्त्र ऐं हथ ॾिना अथनि, हिन जो अर्थ छा आहे? इहे शक्ति जो प्रतीक आहे। इहे जेको ज्ञान जी ॻाल्हियूं पाण हिकु हिकु जीवन में धारण करूं त इहे हिकु शक्ति जे रूप में, हिकु शस्त्र जे रूप में पंहिंजे जीवन में पंहिंजी मदद कंदी। छो जी दुनिया में अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जो ईंदियूं त आहिनि, लेकिन हुनखे मन मां कढणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे, मां इंसानु बुझी ई न सघंदो आहे। त बाबा जो इहो हिकु हिकु ज्ञान रतन हिकु शस्त्र आहे, हिकु शक्ति आहे। अगरि तव्हां हिकु हिकु ॻाल्हि खे, बाबा जी ॻाल्हि खे सम्झो ऐं जीवन में यादि रखो त तव्हां केतिरी बि पुराणी दुख भई ॻाल्हि हूंदी न, हुन सां मुक्त थी वेंदव। त बाबा जी हिकु हिकु ज्ञान जी ॻाल्हियूं छा आहिनि? हिकु हिकु शक्ति आहे, हिकु हिकु शस्त्र आहे। शस्त्र सां माण्हू छा कंदा आहिनि? ॿियनि खे अगरि कोई हुननि खे परेशान करे त शस्त्र सां मारंदा आहिनि न हुनखे। ईअं ई बाबा जी ॻाल्हियुनि खे यादि करे पाण पुराणी ॻाल्हियुनि खे पंहिंजे जीवन मां कढी सघंदा आहियूं, अर्थात मारे सघंदा आहियूं, ख़तमु करे सघंदा आहियूं। त इहे बाबा जो हिकु हिकु ज्ञान जो रतन हिकु शस्त्र आहे। त हिन करे बाबा चवनि था कि अहिड़ी कोई देव देवी न थींदियूं आहिनि जंहिंजे हथनि में एॾा सारा, हथनि में एॾा सारा शस्त्र हुजनि, परंतु हिन जो अर्थ इहो आहे कि हुन आत्मा में एतिरी शक्ति अथसि,
ऐं हुन में एतिरो ज्ञान अथसि की वो दुनिया जी अॼु जी दुनिया में जेतिरियूं बि बुरी ॻाल्हियूं आहिनि, आसुरी स्वभाव संस्कार आहिनि, उहो हुन ज्ञान जी शक्ति सां विजय प्राप्त कई अथई हुन आत्मा। त हुन ई ज्ञान जी हिकु हिकु ॻाल्हि खे अलॻि अलॻि हथनि में शस्त्रनि जे रूप में ॾेखारियो अथई। त बाबा चवनि था भक्ति मार्ग में जेका बि चित्र तव्हां ॾिसो था हुननि जो यथार्थ अर्थ आहे। लेकिन कहिड़े बि देवी देवता जो न त हाथी जहिड़ो मुंहुं थींदो आहे, न हाथी जहिड़ा कन थींदा आहिनि, न हनुमान न बंदर जहिड़ो मुंहुं थींदो आहे, न हुन जहिड़ी पुछ थींदी आहे, न एतिरा हथ हूंदा अथनि, न उन्हनि खे एतिरा शस्त्र हूंदा अथनि। इहे त हुननि आत्माउनि में एतिरी शक्ति हूंदी आहे जंहिंजो रूप हुननि इहे सभु ॾेई छॾियो अथनि, जानवर जहिड़ो मुंहुं ऐं शस्त्र आदि। त हर हिकु ॻाल्हि खे पाण खे सम्झणो आहे। छो जी ज्ञान जो सागर बाप पाण खे हाणे ज्ञान थो ॾे न, कहिड़ो ज्ञान थो ॾे, कोई ॿियो कोई ज्ञान नथो ॾे, हिन दुनिया जो ई ज्ञान थो ॾे। पंहिंजे ई आसपास में छा छा थिए थो, पाण मुख सां छा छा कढूं था, हुनजो यथार्थ अर्थ समझ पाण खे भॻवानु ॾे थो। छो जी दुखी आत्मा छो थी आहे, पंहिंजे ई मुख सां अलॻि अलॻि उल्टा सिल्टा जो पाण शब्द कढंदा आहियूं, जो पाण हथनि सां कर्म कंदा आहियूं उल्टा सिल्टा बिना समझ। इन ही कारण आत्मा दुखी थी वई आहे। भॻवान खे सर्वव्यापी चइण, कच्छ में अच अवतार, कण कण में विझण, देवी देवताउनि की पूजा करे नदी में हुननि खे डुबोयूं। त हिननि ॻाल्हियुनि सां ई आत्मा जे मथां पापनि जो बोझो थो चढ़े। त बाबा पाण खे इहे ई ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए थो की पाण भक्ति में पंहिंजी दुनिया में आए दिन छा छा करूं था। भल कोई बि चए थो, पाण हुन रीति करे त छॾूं था, लेकिन भोगणो त पाण खे थो पए न। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, दुनिया में एॾो कुझु माण्हू करनि था, भक्ति जप तप पाठ आदि, त बि दुनिया में छो थो दुख वधिजे। ज़रूर पाण में कुझु न कुझु ग़लती हूंदी। जे रीति पाण भॻवान खे यादि करूं था, उन्हनि खे एतिरो तप करूं था, हुन में कुझु न कुझु अहिड़ी ॻाल्हि पाण ग़लति था करूं जंहिंसां पाण खे दुख थो थिए। त बाबा हिन करे पाण खे रोज़ रोज़ नई नई ॻाल्हियूं ॿुधाए थो की पंहिंजे शब्दनि ते, पंहिंजी सोच ते, पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾियो। रोज़ रात जो पंहिंजो चार्ट रखो, सोचो मां अॼु सुबुह खां राति ताईं छा छा सोचियो, छा छा ॻाल्हायो, कहिड़ा कहिड़ा कर्म कया, कंहिंसां मां कीअं मिलियमि, कंहिंसां मिलण समय मुंहिंजी छा छा सोच हली, मां छा छा ॻाल्हायो, भॻवान जी मां भक्ति कई, भॻवान खे जो मां यादि कयो, हुन समय मूंखे मां जेको बि कुझु पढ़ियो त हुन समय मां छा छा पढ़ियो, अॼु मूंखे भॻवानु छा छा चयईं, मूंखे छा छा शिक्षा ॾिनई। इहे सभु बि ॻाल्हियूं जॾहिं पाण मन में घड़ी घड़ी सोचंदासीं न, बसि ईअं न अधु कलाकु पाठ कयो बसि थी वियो। छो जी उहो जेको पाण पाठ था करूं न, उहो समय हूंदो आहे आत्मा में शक्ति भरण जो, आत्मा जे मन खे सुठी ॻाल्हियूं ॿुधाइण जो। हाणे तव्हां अधु कलाकु पाठ था पढ़ो, तव्हांखे सम्झ में ई नथो अचे, त तव्हांजी आत्मा में शक्ति कीअं भरजी। तव्हांजी आत्मा में जेको मन आहे हुनखे ॻाल्हियूं कीअं पतो लॻंदियूं की उहा अॼु हुन कहिड़ी कहिड़ी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाई, हुनखे भॻवानु छा छा सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाई। छो जी आत्मा जो बाप त परमात्मा ई आहे न। उहो अधु कलाकु पाण आत्मा खे पंहिंजे परमात्मा बाप सां मिलाइण जो समय आहे। हुन समय बि पाण दुनिया जी ॻाल्हियूं ॿुधंदासीं ऐं बिना सम्झीसीं पाठ आदि या भक्ति आदि कंदासीं त आत्मा खे त कुझु प्राप्ति न थी न। आत्मा खे प्राप्ति थी न त उहो सॼो ॾींहुं कमु कीअं कराईंदी पंहिंजे शरीर सां। पोइ चईंदा आहियो भॻवान की मां तव्हांजी एॾी भक्ति कंदी आहियां, एॾो पाठ कंदी आहियां, त बि तव्हां मूंखे दुख ॾींदा आहियो। भॻवानु थोरी दुख थो ॾे, इहे त तव्हांजा कर्म अथव जंहिंजे कारण तव्हां एॾो भुगतो था। ऐं कहिड़ो तव्हां मूंखे मन सां यादि था करो, जॾहिं मूंखे यादि था करो त बि त तव्हांजो मन हेॾे होॾे गृहस्थी में ई फसियलु आहे न। उहो घड़ी त कम से कम भॻवान सां मिलो त पंहिंजे बाप सां सुठी रीति मिलो, तॾहिं त उहो तव्हां में शक्ति भरे सघंदो न। हिकु त पंहिंजा ई कर्म बुरा आहिनि, ॿियो पाण हाणे बि अगरि भॻवान खे सचे मन सां अधु कलाक बि न, बाबा त चवनि था हिकु सेकेंड, अधु कलाक कलाक त परे जी ॻाल्हि आहे,
आत्मा जॾहिं आत्मा में जेको मन आहे उहो हिकु सेकेंड बि अगरि परमात्मा खे सच्ची रीति सां यादि कंदी त आत्मा में ॾाढी शक्ति भरिजी वेंदी आहे, हुनजी जन जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा आहिनि। ॾिसो पाण खे भॻवानु चए थो की तव्हां हिकु सेकेंड बि मूंखे मन सां नथा यादि करो त मां तव्हां में कीअं शक्ति भरां, मां तव्हांजे दुखनि खे कीअं दूरि करे सघां। छोकी मां त आयो ई आहियां, मुंहिंजो त कर्म ई आहे विश्व जी सर्व आत्माउनि जो दुख दूरि करण जो। लेकिन तव्हां मूंखे यादि ई न कंदव त मां दुख कीअं दूरि कंदमि। घर में माउ पीउ ॿार जी मदद करणु चाहिनि था, लेकिन ॿार ॿुधे ई नथो त माउ पीउ छा कंदो। त मां बि तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां न, मां बि त चवां थो तव्हांखे की पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। तव्हां कंदो ई न त तव्हांजो दुख कीअं दूरि थींदा। त बाबा चवनि था हाणे सोचे सम्झी करे शांति सां जॾहिं बि भॻवान खे या पंहिंजे आत्मा जे बाप खे यादि करो, पंहिंजी देह जी संबंध, देह जे पदार्थ सभु कुझु भुलिजी वञो। बसि मां हाणे थोरी सी देरि कंहिंसां मिलन थी वञां, कंहिंखे यादि थी करां, पंहिंजे परमात्मा बाप खे यादि थी करां। पोइ हुन समय पंहिंजे बाप सां सॼियूं मन जी ॻाल्हियूं ॿुधायो, तव्हांजे मन में कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी अचे, जीवन में कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी अचे जंहिंजे कारण तव्हांखे दुख थो थिए, केरु केरु तव्हांखे छा छा थो चए। त इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं मन सां परमात्मा खे ॿुधाईंदव त ई उहो पंहिंजो पीउ आहे न। पीउ छा कंदो आहे, ॿार जी ॻाल्हि ॿुधी करे ॿारनि जी मदद कंदो आहे। त पाण बि बाप आत्मा परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झी करे उहो थोरो सो समय हुनखे सभु कुझु ॿुधाईंदी, तॾहिं हुनजो परमात्मा बाप हुन में शक्ति भरे सघंदो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे हिन पुराणी देह ऐं देह जी दुनिया खे भुलिजण वारा ई परमात्मा जे दिलि में रहंदा आहिनि। त परमात्मा जे दिलि में रहणो अथव त छा करिणो पवंदो, हिन पुराणी दुनिया पुराणी देह ऐं देह जी पुराणी दुनिया, देह जा इहे पुराणा वस्तु चीजुनि खां मोह कढणो आहे। सभु कुझु मुंहिंजो न आहे, मुंहिंजे जी जॻह चओ सभु कुझु तुंहिंजो आहे। ये देह बि तुंहिंजी, ये देह जी जेकी बि हिन देह जा संबंधी आहिनि, पदार्थ आहिनि, सभु कुझु तुंहिंजा थी। जॾहिं पाण इहे सभु हुनखे सभु कुझु ॾेई छॾंदासीं त पाण आत्मा सिधे किथे रहंदासीं, परमात्मा जे दिलि में रहंदासीं। परमात्मा बाप चवनि था इहो ई संगम युग जो श्रेष्ठ समय आहे, जॾहिं आत्मायूं परमात्मा सां गॾु मिलंदियूं आहिनि, परमात्मा जे दिलि में रहंदियूं आहिनि। छो जे बाक़ी कंहिं युग में पाण परमात्मा जे यथार्थ रूप खे न ॼाणंदा आहियूं कॾहिं बि। पाण अॼु खां ई त हाणे पाण खे भॻवानु थो ॿुधाए की मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। बाक़ी अॻियां पाण कॾहिं थोरी न ॿुधो ऐं न ई अहिड़ो अभ्यास कयो की भॻवान खे निराकार रूप में यादि करो। हिन ई समय परमात्मा पंहिंजी पहचान ॾींदो ऐं जॾहिं आत्मा इहे सभु कुझु भुलिजी करे परमात्मा खे हुन रूप सां यादि कंदियूं आहिनि त उहो परमात्मा जे दिलि में रहण लॻियूं आहिनि। बाबा चवनि था की मुंहिंजे दिलि में रहण लाइ सिर्फ़ु तव्हां जॾहिं वियो एकांत में मूंखे यादि करो, हुन समय ई मुंहिंजे दिलि में न वियो। तव्हां हलो खाओ पीओ कर्म कंदे बि तव्हां मुंहिंजे दिलि में रहो। कीअं? कर्म कंदे बि पाण खे परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहिणो आहे। हुन सां गॾु जॾहिं पाण हर हिकु कमु कंदासीं, हुनखे सभु कुझु ॿुधाए करे हुन सां गॾु त पाण सां सदैव परमात्मा गॾु वेंदो। पंहिंजी दिलि में बि परमात्मा, परमात्मा जी दिलि में बि पाण। ऐं इहो ई बाक़ी कंहिं युग में, छो जी पाण परमात्मा खे हिन रीति यादि ई न कंदा आहियूं। हिन ई युग में परमात्मा पाण खे पहचान ॾींदो आहे त हिन ई युग में पाण हुनखे हुन रीति यादि कंदा आहियूं त हिन ई युग में पाण परमात्मा जी दिलि में रही सघंदा आहियूं। बाक़ी कहिड़े बि युग में न रही सघंदा आहियूं। स्लोगन आहे हद जे नाम मान शान। कई माण्हुनि खे थींदो आहे असांजो नाम थिए, असांजो सभु मान करनि,
असां ॾाढो सुठी तरह रहूं शहनशाह सां अमीरी सां। त बाबा चवनि था अहिड़ो जेको हद जो नाम, हद जो मान, हद जो शान चाहीण वारी आत्मायूं जेकी हूंदियूं आहिनि उहे ईअं ई हूंदियूं आहिनि जीअं त पंहिंजी परछाई जे पुठियां भॼनि थियूं। हद जे नाम मान शान जे पुठियां भॼणु ईअं ई आहे जीअं त पंहिंजे परछाई जे पुठियां था भॼूं। भई कोई बि अगरि इंसान हीअं चाहींदो पंहिंजे जीवन में ऐं ईअं ई रीति कमु कंदो कि मां इहो कमु कंदमि त मुंहिंजो नाम थींदो, मुंहिंजो मान थींदो। अगरि हिन सोच सां अगरि कोई बि मनुष्य कर्म करे थो, मनुष्य आत्मा, त बाबा चवनि था उहो त ईअं ई थियो जीअं पंहिंजे परछाई जे पुठियां भॼो। जे परछाई जे पुठियां भॼंदा आहियूं त छा थींदो आहे, परछाई अॻियां भॼंदी वेंदी आहे न। त अगरि तव्हां हिन सोच सां हर कर्म करो था त तव्हांखे कॾहिं बि जीवन में नाम मान शान न मिली सघंदो, ॿियो ई दुख मिलंदो आहे। छो जी अगरि हिन इच्छा सां कयो ऐं पाण खे के मान न ॾिनो, के पाण जो सम्मान न कई त पोइ दुख थींदो आहे न। त हिन करे बाबा चवंदा आहिनि हमेशह निस्वार्थ कमु करो, निस्वार्थ ॿियनि जी मदद करो। पंहिंजे मन में सभिनि जे लाइ सुठो सोची करे हर हिकु कमु कंदो त माण्हू आपे ई तव्हांखे मान ॾींदा, तव्हांजो नाम थींदो वेंदो। अच्छा, ओम